बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जीअं त हीअ साम्हूं स्क्रीन ते जेका डिक्शनरी तव्हांखे ॾिसण में अचे थी, हिन डिक्शनरी ते मूं कमु कयो आहे, जेको तक़रीबन 2-2.5 साल वांदिकाईअ वारो टाइम लॻाए मूं हिन ते महिनत करे कमु कयो आहे। ऐं मां इहो न चवंदुसि त कोई सिर्फ़ु मूं ई ठाही आहे, पर मूं हिन डिक्शनरी खे अपडेट कयो आहे, जंहिंजो बुनियादु असल में त A.T. शहाणी जी डिक्शनरी ठहियल हुई, जेका मार्केट में केतिरनि ई पब्लिशरनि छापे पई खपाई आहे ऐं उन्हनि मां उन्हनि मुनाफ़ो कमायो, पर उन वीचारे जो नालो बि हुननि हटाए छॾियो। A.T. शहाणी जो नालो हुननि गुम करे छॾियो। पर इहा हिकिड़ी सरासर नाजाइज़ी आहे जो जंहिंजी माण्हूअ जी महिनत हुजे उन जी रागान करे छॾिजे। सो दोस्तों, इहा उहा ई डिक्शनरी आहे जेका तमामु कामयाबु डिक्शनरी वई, जंहिंजो इंग्लिश उचार ऐं उन जी माना। दोस्तों, हिन में अञा बि ज़रूरत आहे त हिन में ग्रामर डिक्शनरी में विधो वञे, पर ग्रामर जो कमु तमामु ॾुखियो आहे, कठिन कमु आहे ऐं मूं हिकिड़े ॼणे जी वस जी ॻाल्हि न आहे। कोशिशि कंदुसि त इहो बि कमु पूरो कयां, पर जेकॾहिं को ॿांह ॿेली थियो त तमामु बहितरु थी वेंदो। दोस्तों, जीअं त हीअ डिक्शनरी मार्केट में जेका मिले थी, उन जो तक़रीबन उन जा जेके लफ़्ज़ आहिनि 40 खां 50 हज़ार जा, जेके बि डिक्शनरियूं सिंधीअ जूं आहिनि उन जो 50-60 हज़ार 70 हज़ार खां मथे लफ़्ज़ न आहिनि। ऐं हिन डिक्शनरीअ में जेके लफ़्ज़ हिन महिल पइजी चुका आहिनि, मौजूदु डिक्शनरी ठही चुकी आहे, जेका 1,15,000 खां मथे लफ़्ज़ आहिनि। पर जेकॾहिं हिन में ग्रामर विधो वियो त हिन जा लफ़्ज़ अञा बि मथे थी वेंदा। दोस्तों, तव्हांजी मूंखे राय घुरिजे त जीअं हिन डिक्शनरी ते केतिरनि माण्हुनि जी राय आहे त बसि महिल गूगल अची वियो आहे ऐं गूगल सभु कुझु असांखे सम्झाए छॾे थो, ॾेई छॾे थो। ऐं मां तव्हांखे गूगल मां सबूत करे ॾींदुसि त गूगल तव्हांखे सभु कुझु कोन थो सम्झाए, राय ॾिए थो सुठी, असांखे हमदर्दी करे थो छॾे। उन्हनि जी शाबस आहे, अंग्रेज़नि असांजी ॿोलीअ ते काफ़ी कमु कयो आहे ऐं सिंधी उन्हनि दोस्तनि जन इन खे गूगल ते आंदो आहे, उन्हनि जा बि वॾा अहसान आहिनि सिंधियुनि जे मथां। ऐं दोस्तों, हीअ जेका डिक्शनरी आहे, हिन महिल मां तव्हांखे ग्रामर जे लिहाज़ खां ॿुधायां थो त हिन में ग्रामर में पवण खां पोइ हिन जा लफ़्ज़नि में इज़ाफ़ो थी वेंदो, पोइ मां हिन खां तव्हांखे गूगल जो तसदीक़ ॿुधाईंदुसि। दोस्तों, हाणे हीअ जेको लफ़्ज़ साम्हूं अचे थो ॾिसण में तव्हांखे, इहो मां हिनखे थोरो स्कोप में वॾो कयां त जीअं तव्हांखे थोरी ख़बर पए। हीअ आहे बियर। हाणे बियर जी माना अचे थी मखणु, जेका गूगल बि ॾेई थो छॾे त हिन जी माना मखणु आहे। असां वटि सणभ माना बि अचे थी, गूगल हिन खे सिर्फ़ु मखणु ॿुधाए थो। ऐं जेकॾहिं असां हिन खे ग्रामर लफ़्ज़ विझंदासीं, इहो नाउन में अचे थो मखणु, पर जेकॾहिं असां हिन खे ॿिए पासे बि वठी था वञूं ग्रामर जे लिहाज़ खां, त हिन में मखणु, सणभ ऐं नाशपातीअ जहिड़ो फल, ज़ाइक़ेदार, मज़ेदार वग़ैरह वग़ैरह। जॾहिं त गूगल इहा शइ असांखे कोन ॿुधाए थो त इन बियर जी माना फल बि आहे या मज़ेदार शइ बि आहे, जेका असां हिन में लिखी आहे। दोस्तों, तव्हांजी राय घुरिजे त मां छा हिन ते वधीक महिनत करे कमु कयां या बसि गूगल ते ई असां भाड़े वेही रहूं। मूंखे तव्हांजी तमामु राय घुरिजे थी। ऐं इन मां असांखे वरी इन खां अॻिते जॾहिं असां हेठि हलंदासीं थोरो, इन ई लफ़्ज़ साॻे जी जेका माना आहे बियर नायर। हाणे बियर नायर जी माना जेका असांखे गूगल ॿुधाए थो, उहा सिर्फ़ु ॿुधाए थो कारो मखणु, कारो मखणु। ऐं असां वटि जेका हिन जी माना थी अचे त मखणु रिझाइणु। दोस्तों, मां तव्हांखे हिन महिल थोरो स्क्रीन गूगल वारनि जी बि ॾेखारियां थो, ऐं केतिरा लफ़्ज़ मूं हिन डिक्शनरी में कंदो रहियो आहियां त मूंखे महसूसु थींदो आहे त गूगल में केतिरा लफ़्ज़ न बि आहिनि, जंहिंजी माना असांखे कान थी मिले। गूगल उन जी उहा ई माना ॾेई थो छॾे त बियर नायर वग़ैरह जा अहिड़े क़िस्म जूं ॿियूं केतिरियूं मानाऊं। मां तव्हांखे हिन महिल ॾिसां थो त गूगल जी माना जेका आहे उहा बि तव्हांजे साम्हूं मां स्क्रीन ॿीअ नंढीअ ते ॾेखारे सघां थो। हाणे हिन लिखियो आहे त कारो मखणु। गूगल ट्रांसलेट में असां वियासीं, बियर लिखियोसीं त हुन लिखियो आहे मखणु, पोइ वरी बियर नायर खे हुन लिखियो आहे कारो मखणु।
हाणे कारो मखणु असांजी लुगत में ख़बर नाहे आहे या न आहे, या थी सघे थो त हुजे बि, मूंखे उनजी ख़बर न आहे। या वरी असां वटि चऊं था त कारो सणभु खणी चई सघिजे थो, जीअं ग्रीस वग़ैरह, पर उहा बि वज़ाहत कान्हे। ऐं हिनजी हिकिड़ी माना गूगल कोन थो ॿुधाए त फल बि थी सघे थो इहो। ॿीहर माना फल, इहो असांखे माना हितां गूगल मां कान थी मिले। ही ॿ लफ़्ज़ आहिनि, ॿीहर ऐं ॿीहर नायर, जंहिंजी हिन माना ॾिनी आहे अॻियां मखणु ऐं कारो मखणु या मखणु कारो। तो दोस्तो तव्हांजी मूंखे राय घुरिजे थी त हिन डिक्शनरी ते छा मां एतिरो कमु कयां, अॻिते वधीक महिनत या न कयां। हीअ मां नंढिड़ो हिकिड़ो वीडियो ठाहियो आहे तव्हां दोस्तनि खां रहनुमाई हासिलु करण लाइ। त जीअं तव्हां मुंहिंजी रहनुमाई कयो ऐं जेकॾहिं केरु ॿांह ॿेली थिए त मां हिन ते अञा बि वधीक कमु करण जी हिमत कयां ऐं कुझु जोश जज़्बो पैदा कयूं। ऐं पंहिंजी सिंधी लफ़्ज़ सिंधी डिक्शनरीअ में लुगत में असां ठाही आहे, पर हीअ डिक्शनरी तमामु वॾी थी वई आहे। ऐं हिन में ग्रामर मूं पहिरियां शुरूअ में जेकॾहिं मां विझां त विझी सघियुसि पिए, पर मां इनखे जेको आहे सो इन लिहाज़ खां न विधो त ग्रामर विझण सां डिक्शनरी वधे पई, छो त उनखे असां धार करणो पियो पवे। जीअं वर्ब आहे, एब्जेक्टिव आहे, नाउन आहे। ऐं हाणे असां हिनखे जेकॾहिं असां विझूं था लफ़्ज़ जीअं लिखियलु आहे मथां बियर मखणु सणभु, वरी बियर जेका आहे उनजो असां हिकिड़े ग्रामर चेंज थी वियो त असां उन में अची वियो त नाशपाती जहिड़ो फल या लज़ीज़ ज़ाइक़ेदार वग़ैरह। सो दोस्तो हाणे इन में जेकॾहिं तव्हां खां मूंखे जेका राय घुरिजे थी त छा असां हिनखे हिन लफ़्ज़ में असां आणियूं नाउन ऐं एडजेक्टिव असां गॾे छॾियूं ऐं उनजो असां सभई मानाऊं हिन में रखूं, जीअं मखणु सणभु नाशपाती जहिड़ो फल ज़ाइक़ेदार वग़ैरह मज़ेदार, जेको तव्हां उनखे वधीक मुनासिबु सम्झी चई सघो था। ऐं दोस्तो त हाणे मूंखे तव्हांजी राय घुरिजे थी, मां हीअ वीडियो तव्हांखे मोकिलियां थो। मां हीअ वीडियो लिंक ज़रिए रखंदुसि, फेसबुक ते रखंदुसि ऐं सभिनी सिंधियुनि खे दोस्तनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त हिन वीडियो खे तव्हां अॻिते मोकिलियो त जीअं मूंखे वधि में वधि राय मिले, सम्झ मिले। ऐं हिन डिक्शनरीअ खे असां एप्लीकेशन मूड में आणींदासीं त जीअं हर कंहिं माण्हूअ खे मोबाइल में ऐं कंप्यूटर में हीअ डिक्शनरी मिले ऐं उन तां हू पंहिंजो फ़ाइदो हासिलु करे। ऐं हीअ सिर्फ़ु डिक्शनरी असां हिन महिल असां हिनखे बुक बाइंडिंग जी सूरत में कोन आणींदासीं, जो हुन जो वधीक ख़र्चु थिए थो ऐं हर को माण्हू वठी नथो सघे, हर कंहिं माण्हूअ ताईं पहुचाए नथी सघी वञे इहा शइ। त इन करे दोस्तो ॿी रिक्वेस्ट मुंहिंजी उन्हनि दोस्तनि खे जेके सिंधी हिंदू भाइरा आहिनि, सॼी दुनिया में रहनि था, उन्हनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त जेकॾहिं तव्हांजे अॻियां हीअ डिक्शनरी अचे थी ऐं अॻिते मुस्तक़बिल में जेकॾहिं तव्हां हिन में पंहिंजी जेका आहे तव्हांजी ॿोली आहे हिंदी, सिंधी हिंदी जेके लफ़्ज़ आहिनि उहे तव्हां असांखे ॾींदो त असां उहे हिन में शामिलु कंदासीं। कुझु असां लफ़्ज़ हिन में शामिलु कया आहिनि जेके मूंखे सम्झ में अचनि पिया त मां उहे हिन में ऐड कंदो वियो आहियां। बाक़ी वधीक दोस्तनि खां रहनुमाई घुरिजे। अल्लाह हाफ़िज़।